बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। ऐं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, 4 सालनि ताईं जेके चूंडियल नुमाइंदा जेके इस्लामाबाद ऐं कराची जी थधि हवाउनि जा मज़ा वठंदा रहिया, हाणे आख़िरी साल आहे, इनखे इलेक्शन जो साल चयो वेंदो आहे। हाणे उहे सभु बोतार कश्मीर खां कराची ताईं कंहिं बि पार्टी सां वाबस्ता हुजनि, उहे तव्हांखे हाणे पंहिंजे तकनि में नज़र ईंदा। हाणे उन्हनि खे उहे पुराणा उज़ुर बि यादि अचनि पिया। उन्हनि बोतारनि खे उहो मरीज़ बि यादि अचे पियो जंहिंखे 1500, 1000, 500 को वोट आहे, उनजी अयादत बि कंदे सोशल मीडिया ते तव्हांखे तस्वीरूं नज़र ईंदियूं। ऐं उन्हनि बिरादरियुनि जा ठाह जेके केतिरे अरसे खां बोतारनि जे बंगलनि जा चकर लॻाईंदा रहिया त असांजो ख़ैरु करायो, पर बोतार खे कराची ऐं इस्लामाबाद जे थधि हवाउनि खां फ़ुर्सत न हुई। ऐं हाणे उन्हनि बोतारनि खे इहा ख़बर आहे त उन्हनि माण्हुनि ॾे वापसि वञिणो आहे, वोट लाइ वापसि वञिणो आहे। तंहिं करे उन्हनि बिरादरियुनि जा ख़ैर बि कराईंदे नज़र अचनि पिया। अहम जेका सूरत हाल आहे उहा इहा बि आहे त जेके सियासी बोतार आहिनि उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी टिकट हासिल करण जी डोड़ में हाणे तव्हांखे अॻभरा नज़र ईंदा। अॼु जे हिन प्रोग्राम में जेकाबाद जी सियासी सूरत हाल ते गुफ़्तगू कबी। जीअं मां पहिरियों चयो त हिन आख़िरी साल खे इलेक्शन जो साल तसवुरु कयो वेंदो आहे ऐं बोतारनि खे इहा ख़बर हूंदी आहे, ख़ासि तौरु सियासी बोतारनि खे जेके वोट वठनि था, उन्हनि खे इहा ख़बर हूंदी आहे त असांजे माण्हुनि जी यादाश्त कमज़ोर आहे। तंहिं करे हू 4 साल तक जे माण्हुनि खे खंघंदा ई न आहिनि, इस्लामाबाद कराची जी थधि हवाउनि जा मज़ा वठंदा रहंदा आहिनि। पर आख़िरी साल वरी उन्हनि बोतारनि खे हाणे तव्हां पंहिंजे तकनि में ॾिसंदो। उहो कश्मीर खां वठी कराची ताईं कहिड़ी बि जमायत सां वाबस्ता बोतार हुजे, उहो हाणे तव्हांखे पंहिंजे तकनि में पुराणा उज़ुर कंदे नज़र ईंदो हूंदो। उहे माण्हू जेके इलाइक़नि जा चङा मुड़ुस आहिनि, बिरादरियुनि जा चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि जी अयादत कंदे तव्हांखे इहे बोतार नज़र ईंदा। ऐं ख़ासि तौर ते उहे ठाह बि हाणे उहे बोतार कराइनि था जेके गुज़िरियल 4 सालनि ताईं इहे ग़रीब माण्हू उनजे बंगलनि जा चकर लॻाईंदा रहिया त बाबा असांजो फलाणे बिरादरी सां जहिड़ो आहे, महिरबानी कयो, तव्हां लंघी हलंदो, तव्हां वेंदो त ख़ैरु थी वेंदो। पर उहो बोतार 4 सालनि ताईं उन ॻाल्हि खे अणॿुधो कयो, पर हाणे उहे ख़ैर बि कराईंदे तव्हांखे बोतार नज़र अचनि पिया। जीअं मां चयो त जेकाबाद जी सियासी सूरत हाल ते गुफ़्तगू कबी। जेकाबाद जो जेका तक आहे PS1 जेकाबाद, उन ते अहम सूरत हाल आहे, छाकाणि त मोहम्मद असलम अबड़ो साहब जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उम्मीदवार हुया ऐं पोइ वरी उन्हनि पंहिंजी वफ़ादारी मटाई ऐं पोइ वरी बाज़ाब्ता तौरु पाकिस्तान पीपुल्स पार्टी में उन्हनि ऐलान त न कयो, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा इतिहादी थिया। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं उन्हनि पंहिंजी वफ़ादारी मटाई त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां उन्हनि जूं ॻाल्हियूं बि थियूं हूंदियूं। कहिड़े बुनियाद ते ॻाल्हियूं थियूं हूंदियूं उहे ई सही ॿुधाए सघनि था। बहरहाल मीर इजाज़ ख़ान जखराणी, जंहिंखे जेकाबाद जो माना किंग मेकर बि चई सघो था, जेकाबाद जी सॼे ज़िले जी सूरत हाल जो जेको आहे त माना चङो मुड़ुस बि पार्टी तरफ़ां चई सघो था, उनजो हिकिड़ो अहम बयानु हिकु अख़बार में इंटरव्यू शाया थियो आहे, जंहिंमें हू इशारो ॾियनि पिया त टिकेट कंहिं तरफ़ वेंदी। इन ते पोइ गुफ़्तगू कयूं था। पहिरियों तव्हांखे इहो ॿुधायां त उते उम्मीदवार कहिड़ा आहिनि। उम्मीदवार आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा समाजी अॻवान आहिनि शेर मोहम्मद मुग़ेरी साहब, इन्हनि जो तालुक़ु बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे। मोहम्मद असलम अबड़ो साहब आहिनि। टिकेट त जॾहिं इलेक्शन विढ़िया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी टिकेट ते इलेक्शन विढ़िया, पर बाद में वञी वफ़ादारी मटाए हाणे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हिसो आहिनि। मोहम्मद असलम अबड़ो साहब उहे बि उम्मीदवार आहिनि। उन सां गॾोगॾु अॻूणा जेके MP आहिनि औरंगज़ेब पंवर साहब, उन्हनि जो तालुक़ु बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे। तंहिं करे जेके ज़रिया ॿुधाइनि था त 2 जेके उम्मीदवार आहिनि उहे अहम आहिनि ऐं उन्हनि विच में जेका टिकट हासिल करण जी, ईअं त 3 उम्मीदवार टिकट हासिल करण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि, पर जेके 2 उम्मीदवार आहिनि उहे अहम सम्झिया वञनि था। मीर इजाज़ जखराणी जेको बयानु ॾिनो आहे, जीअं मां इंटरव्यू ज़िक्र कयो, उन्हनि हिकु त इहो चयो त हीअ 3 उम्मीदवार आहिनि, पार्टी फ़ैसिलो कंदी ऐं वक़्त खां चवणु कुझु बहितर न हूंदो, पर इशारतनि जेका गुफ़्तगू उन्हनि जी थी आहे, छाकाणि त उहो जेको जुमिलो आहे उन्हनि चयो आहे त जेको पुराणो रिकॉर्ड आहे असलम अबड़े जो, उहो पार्टी सां एॾो घणो वफ़ादारी वारो न आहे ऐं पार्टी टिकट उन माण्हू खे ॾींदी जंहिंजो जेको रिकॉर्ड जेको आहे पार्टी सां बहितर हुजे। उन्हनि इहो चयो त शेर मोहम्मद मुग़ेरी साहब जेके आहिनि उहे ॾाढा एक्टिव आहिनि, पार्टी जे हर जेके कम आहिनि, पार्टी जा जलसा हुजनि, पार्टी जा मुख़्तलिफ़ जेके मामलात हुजनि, उन्हनि में अॻभरा रहिया आहिनि, पार्टी जी मदद कंदा रहिया आहिनि। इशारतनि उन्हनि इहो चयो आहे, छाकाणि जेको MP जो वोट आहे उहो सदर लाइ तमामु अहम हूंदो आहे, त जेकी पार्टी टिकट उनखे ॾींदी जेको पार्टी सां वफ़ादार हूंदो। इन बयान मां इहो पाण ईअं सम्झी सघूं था त इनडायरेक्टली जेको इजाज़ जखराणी साहब जो जेको वोट आहे, इजाज़ जखराणी साहब जी जेका सपोर्ट आहे, उहा ज़ाहिरी तौर ते शेर मोहम्मद मुग़ेरी साहब
जेको आहे उन्हनि तरफ़ उन्हनि जो लाड़ो आहे उन्हनि जी उहो सपोर्ट कंदे नज़र अचनि था। हाणे इहो वरी ॾिसणो आहे त जॾहिं पार्टी में अंदरि जेका लॉबिंग थींदी उन में एजाज जखराणी साहिबु केतिरी शेर मोहम्मद मुगरी साहिब जी सपोर्ट करे सघनि था, टिकट वठाए ॾियण में उहो केतिरी जेको आहे उन्हनि जी मदद करे सघनि था। पर जनरल जेका सूरत हाल आहे जेकाबा जा जेके माण्हू ॿुधाइनि था या असां जेको ॾिसूं था उन में इहो आहे त मोहम्मद असलम अबड़ो साहिबु उहे एतिरा घणा एक्टिव जेके अवामी नुमाइंदो चइजे उहे एतिरा न आहिनि। समाजी तौर ते जीअं माना माण्हुनि जेको भलाई वारो कमु आहे चूंडियल नुमाइंदा हूंदे बि इन दौरान कोरोना जी सूरत हाल थी त असलम अबड़ो साहिबु किथे बि नज़र न आया। अहिड़े तरीक़े सां जॾहिं ॿोॾि जी सूरत हाल थी त पंहिंजे तक जे माण्हुनि जी मदद कंदे हू किथे बाज़ाब्ता तौर ते नज़र न आए, छाकाणि त उहे MP बि हुया, हुकूमती धुर सां वाबस्ता बि हुया, तंहिं बावजूदि हू पंहिंजे माण्हुनि जे लाइ घणो करे सघनि पिया। पर शायदि हो जीअं मां चयो त थधियुनि हवाउनि जो जेको चूंडियल नुमाइंदा भोतार मज़ो वठंदा आहिनि, शायदि असलम अबड़ो साहिब बि उन्हनि भोतारनि वांगुरु इस्लामाबाद ऐं कराची जे थधियुनि हवाउनि जो मज़ो वठंदो रहियो, पर हुन पंहिंजे माण्हुनि जी मालिकी न कई आहे। इन दौरान ऐं जेको शेर मोहम्मद मुगरी साहिबु आहिनि बाज़ाब्ता तौर ते त उहो सियासी कारकुन न रहिया आहिनि, पंहिंजो बिज़नेस कंदा रहिया आहिनि कारोबार, हाणे उहो समाजी हिकु अॻवान तौरु सियासी वर्कर तौर ते उभरी साम्हूं आया आहिनि। ऐं हुननि कोरोना वारे ॾींहंनि में बि जेको सोशल मीडिया ते नज़र आयो, जेके उते इलाइक़े जा माण्हू ॿुधाइनि था त तमामु घणा एक्टिव रहिया, माण्हुनि जी मालिकी कई। ऐं कोरोना वारे ॾींहंनि में त हिकु अजीब सूरत हाल हुई, हर माण्हू हिक ॿिए खां ख़ौफ़ज़दा हुयो, बेरोज़गारी सबबु माण्हू जेको आहे फाका कशी सबबु जेको ज़िंदगी गुज़ारनि पिया, माण्हू बुखनि सबबु गुज़ारनि पिया। हिन माण्हू उते माण्हू जी मदद कई आहे, हीउ उते रहियो जेकाबाद में ऐं तमामु घणे पैमाने ते माण्हू जी मदद कंदो रहियो। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ इशूज़ तव्हां ॾिसंदो, किथे कंहिंजो ट्रांसफर जो मामिलो आहे, कंहिं न्याणी जी ॾाज जो मामिलो आहे, त हीउ जेको माण्हू आहे उते माण्हुनि जी मालिकी कंदे नज़र अचे थो। उन सां गॾोगॾु वरी जॾहिं ॿोॾि जी सूरत हाल थी त ॿोॾि जी सूरत हाल में बि हीउ जेको आहे माण्हू आहे हीउ उते नज़र आयो आहे, शेर मोहम्मद मुगरी साहिबु उते माण्हुनि जी मालिकी कंदो रहियो आहे, माण्हुनि जी मदद कंदो रहियो आहे ऐं माण्हुनि जेतिरी उनखां मदद थी सघी आहे उहो कंदो रहियो आहे। त समाजी जेके नंढे लेवल जा जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे हिन माण्हू सां प्यारु कनि था ऐं लॻे थो त जेको आहे त हीउ उते माण्हुनि जे जेको दिलनि में घर करे वियो। ऐं वरी जेको एजाज जखराणी साहिबु जेको इशारो ॾिनो आहे उन्हनि जो इशारो बि तमामु अहम आहे त पार्टी सां वफ़ादार बि आहे, पार्टी जे भलाई में कमु बि अचे थो ऐं पार्टी फ़ैसिलो उन माण्हू लाइ कंदी जेको पार्टी सां वफ़ादार हूंदो। त इशारतनि जेको ज़ाहिरी तौरु लॻे थो त जेकाबा जी जेका सीट आहे इहा हिन ॿिनि माण्हुनि में मुक़ाबिलो आहे, सरसरी जेका ज़ाहिरी तौरु नज़र अचे थी, छाकाणि त एजाज जखराणी उतां जो किंग आहे, जेकाबा जी सियासत जो अहम जेको आहे त जीअं अछे कारे जो मालिक आहे जेकाबा ज़िले जो, तंहिंजे सां उन जेको इशारो ॾिनो आहे उनजो वोट अहमियत इख़्तियार कंदो। हाणे ज़ाहिरी तौर ते उन्हनि इहो चयो आहे, दिली तौर ते हू केतिरा संजीदा आहिनि, केतिरा सेंसियर आहिनि शेर मोहम्मद मुगरी साहिब सां उहो वक़्तु साबित कंदो। पर ज़ाहिरी तौर ते जेको उन्हनि बयानु ॾिनो आहे उन मां इहो लॻे थो जेका इहा टिकट आहे इहा उन्हनि तरफ़ वेंदी। हाणे हिन टाइम त शेर मोहम्मद मुगरी साहिबु तमामु घणा एक्टिव आहिनि, माण्हुनि जी मालिकी कनि पिया, मदद कनि पिया, पर जॾहिं वरी हिननि खे MP जो जेके इहो टिकट जो मज़ो अचे पोइ ॾिसणो पोइ बि इहो ॾिसणो आहे त असलम अबड़े साहिब वांगुरु पोइ इस्लामाबाद ऐं कराची जे थधियुनि हवाउनि जा मज़ा वठनि था या पोइ वरी माण्हुनि जी मालिकी कनि था, इहो वरी वक़्तु साबित कंदो। पर ज़ाहिरी तौर ते हिकु त हू पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी मालिकी कंदे नज़र अचनि था। अगरि पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन्हनि लाइ टिकट जो फ़ैसिलो कंदी त इहो बहितरु फ़ैसिलो हूंदो। उन सां गॾोगॾु वरी जेको किंग मेकर आहे जेकाबा जो, जीअं मां पहिरियों चयो आहे, त उन जेका सपोर्ट कई आहे उन सपोर्ट खां पोइ बि हिकिड़ो जेको पॉइंट आहे उहो इज़ाफ़ी शेर मोहम्मद मुगरी साहिब जे पलड़े में अचे थो। पर हाणे असलम अबड़ो साहिब जा ॻाल्हि पुराणो सियासतदान आहे, उहो बि पंहिंजी जुस्तजू कंदो, पंहिंजी कोशिशि कंदो। पर ज़ाहिरी तौर ते इहो लॻे पियो त जेकाबाद PS1 जी जेका टिकट आहे उहा सरसरी शेर मोहम्मद मुगरी साहिब खे हासिलु आहे। त अॼु प्रोग्राम जी सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मुलाक़ात थींदी। अला भाई।